नाज़रीन जीअं त इमरान टीवी चैनल न्यूज़ के तरफ़ों तालको मेहड़ ॻोठ लॻ फरीदाबाद ॻोठ फैज़ मामन चांडियो में जेको बाहि लगी हुई उन बाहि तमाम घणो नुक़सान कियो हो। असां सलाम पेश कयूं था नवाब सरदार खान चांडियो ऐं नवाबज़दा बुरहान खान चांडियो जिन जी कोशिशुनि MP नवाब सरदार खान चांडियो जी तमाम घणी कोशिश हुई जैं मेहड़ तालको दादू ज़िले ऐं कंबर ज़िले जे ॻोठ वारनि जी मदद कई, गरीबन जी मदद कई, जिन वीचारनि जा घर सड़ी विया गरीबन जा घर सभिनि जी मदद कई, राशन वग़ैरह या पानी जा टैंकर वॾो असांजो सरदार खान खे बि बाबू असांजी मदद कई, लख लख कुर्ब गरीबन जी मदद कई, गरीबन जे लाइ राशन मोकिलियो अथसि त गरीबन खे वेराए ॾियो। जेके वीचारा पानी जा टैंकर बि कई बि साहब मुहताज के पंहिंजे तरफ़ त गरीब उहे पीअनि ऐं राशन विसाइण वारा पीअण वारा। दादू ज़िले ऐं कंबर ज़िले जे मुख़्तलिफ़ तालकनि मां पानी विसाइण वारियूं गाॾियूं नवाब सरदार खान चांडियो तरफ़ां मोकिलियूं वयूं हुयूं ऐं जंहिंमें फ़ौरन नोटिस वरितो हो सैयद मुराद अली शाह ऐं आसिफ अली ज़रदारी बिलाल भुट्टो साहब के भी उन फ़ोन ते राब्तो करे हिन ॻोठ फैज़ मामन वाक़े जो मालूमात कई हुई ऐं नवाब साहब जी जिदोजहद सरदार खान चांडियो ऐं नवाबज़दा बुरहान खान चांडियो जी तरफ़ों जेकी राशन जूं गाॾियूं मोकिलियूं वयूं आहिनि जेकी ॻोठ फैज़ मामन चांडियो में तमामु हिकिड़ो नुक़सानु थियो आहे। जेके ज़िले जा MP MN ऐं CM सिंध सैयद मुराद अली शाह बिलाल भुट्टो ज़रदारी आसिफ अली ज़रदारी सां नवाब सरदार खान चांडियो तरफ़ों फ़ोन ते राब्तो करे फैज़ मामन चांडियो में जेकी बाहि ॻोठनि में जेकी बाहि लगी हुई तमामु घणो नुक़सानु थियो आहे जंहिंमें नवाब सरदार खान चांडियो तरफ़ों राशन जूं गाॾियूं बि मोकिलियूं वयूं आहिनि ऐं ॻोठ फैज़ मामन चांडियो में जेके नवाब सरदार खान चांडियो नवाबज़दा बुरहान खान चांडियो गाॾियूं पहुतियूं जेके राशन विराए रहिया आहिनि ऐं नवाब सरदार खान चांडियो तरफ़ां ज़िले कंबर शिदादकोट लाड़काणो दादू ज़िले में ख़ासि हिदायतनि ते पानी जी टैंकर पानी विसाइण वारियूं गाॾियूं ऐं नवाब शबीर अहमद वेलफेयर फाउंडेशन तरफ़ों जेके पानी जी टैंकर जेके जागीर जे इलाइक़े में हलंदा आहिनि उहे नवाब साहब तरफ़ों ॻोठ फैज़ मामन चांडियो में मोकिलिया विया आहिनि। जेके टैंकर उते मौजूदु आहिनि जेके मुतासिरीन खे पाणी ॾेई रहिया आहिनि ऐं ॻोठ फैज़ मामन चांडियो में हिकिड़ो तमामु दर्दनाक वाक़ियो थियो आहे जंहिंमें मासूम गुलनि जहिड़ा ॿार सड़ी विया आहिनि ऐं तमामु घणो नुक़सानु थियो आहे। 200 वग़ैरह 200 चवनि पिया त माल सड़ी वियो आहे जंहिंमें मासूम ॿार सड़ी विया आहिनि, बाइक सड़ियूं आहिनि जंहिंमें 200 घर सड़िया आहिनि। तमामु हिकिड़ो वॾो नुक़सानु थियो आहे ऐं नवाब सरदार खान चांडियो तरफ़ां जेके फ़ौरन उन टाइम ई नोटिस वरितो हुयो। नवाब साहब जे नोटिस वठण खां पोइ माना हूअं त नुक़सानु तमामु घणो थियो आहे पर उन जे नोटिस वठण खां पोइ ऐं पाणी जा गाॾियूं पुॼी वयूं जंहिंमें बाहि ॻोठनि ते अॻिते वधी रही हुई जंहिंमें उते ई ऐं नाज़रीन तीअं जा स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो त हीउ ॻोठ फैज़ मामन चांडियो आहे जिते बाहि ऐं लॻल घर वारा ॾिसी रहिया आहियो। नाज़रीन हीउ जेको इमरान टीवी तव्हांखे ॾेखारियो आहे हीअ गाॾी ऐं सामाननि जूं गाॾियूं नवाब सरदार खान चांडियो तरफ़ां विरायूं पियूं वञनि ॻोठ फैज़ मामन चांडियो में ऐं वधीक स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो हीअ बाहि जा ओलांबा हीअ ॻोठ फैज़ मामन चांडियो में हिकु दर्दनाक वाक़ियो थियो आहे जेको ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे जंहिंमें मासूम गुलनि जहिड़ा ॿार शहीद थी विया आहिनि। वधीक तव्हांखे मौक़ुफ़ ॾींदो असांजो अब्दुल सत्तार चांडियो त हुनजो मौक़ुफ़ ॿुधो त हुन छा पियो चए। वधीक स्क्रीन ते इमरान टी तव्हांखे ॾेखारे रहियो आहे। माण्हू जेके आहिनि उहे अपीलूं पिया कनि त नवाब सरदार खान खे त साईं उन्हनि जी वाहर कयो ऐं उन्हनि वटि उन्हनि जी मदद कयो ऐं का बि तंज़ीम को बि DC वग़ैरह कोन पहुतो आहे। हाणे को चुरपुर थी आहे उते CM जेको आहे उहो नोटिस वरितो आहे उन कुझु सामान उनजो राति पहुचंदो। हीउ जेको सामान आहे इहो थोरो ॿुधाईंदो कंहिंजे तरफ़ खां आहे? सरदार खान जे तरफ़ां आहे। अच्छा हीउ घणनि 200 घरनि लाइ आहे? मां मैनेजर घरनि जे लाइ 2 गाॾियूं जी जी ॿिन्ही जे लाइ लोड करायो आहे। पाणी या नवाब साहब जा टैंकर उहो बि पाणी बि मोकिलियो आहे। अच्छा उहो मोकिलियो आहे? जी जी पाणी पहुची वियो आहे। हीउ घणनि घरनि जे लाइ आहे? साईं जेके घर 200 घरनि जे लाइ आहे। अच्छा त हिन में छा छा आहे ॿुधाईंदो तव्हां? साईं अटो आहे, खंडु आहे, चांहि आहे, दाल आहे, गिहु आहे, सभु चांवर आहिनि।